वफ़ाक़ मदरसनि जी रजिस्ट्रेशन वारो एक्ट लागू करण जो मुतालबो करे छडि॒यो। अवामी राब्ता मुहिम शुरू करण जो ऐलान। मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त मदरसनि वारे बिल में का बि तरमीम क़बूल नाहे। संदन ॻाल्हि तस्लीम न कई वई त फ़ैसिलो ऐवान न पर मैदान में थींदो। मदरसनि जी रजिस्ट्रेशन बाबति बिल कानून बणिजी वियो आहे। सदर के ॿीहर एतिराज़ करण जो अख़्तियार नाहे। हुकूमत जे इंतज़ाम हेठि वेंदड़ मदरसा तबाह थी वेंदा आहिनि। भली 100 सालनि ताईं रजिस्ट्रेशन न कई वञे, को मदरसो बंदि न थींदो। तय थियल मामलनि तां फिरण पार्लियामेंट जी तौहीन आहे। कानून कानून हूंदो आहे, पार्लियामेंट जी इज़त करणु घुर्जे। सदर जी सही खां सवाइ कानून साज़ी मुकमल नाहे। जेकॾहिं बिल ते एतिराज़ थियो त मामले ते पार्लियामेंट में बहस थियणु घुर्जे। वज़ीर आज़म खे बिल ते को बि मुंझारो नाहे। मौलाना सां गॾु वेहण लाइ तयार आहिनि। फज़लुर रहमान जे एतिराज़नि सबबि पार्लियामेंट जो गॾियल इजलास मुलतवी कयो वियो आहे। पारा चनार मामलो संगीन सूरतहाल अख़्तियार करे वियो आहे। वफ़ाक़ी सरकार सूबनि खे अमन अमान लाइ हर मुमकिन सहूलियत ॾेई रही आहे। कानून वारो वज़ीर आज़म नज़ीर तारड़ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंधू दरिया मां केनाल कढण लाइ को कमु न पियो थिए। सिंध जे पाणी जो केस CCI में आहे। तालीम खाते में मेरिट ते भर्तियूं थी रहियूं आहिनि। कचे में केतिरनि ई धाड़ेलनि खे मारे वियो आहे। क्लियर करायल इलाइक़नि में रोड, अस्पताल ऐं स्कूल ठहण जो हिदायतूं ॾिनी वियूं आहिनि। PTI खे सिविल नाफ़रमानी बदिरां मुल्की भलाई लाइ सोचणु घुर्जे। PTI जे एहतिजाजी तहरीक जो सिंध ते को फ़र्क़ु न पवंदो। चइनी सूबनि खे मुल्की बहितरी लाइ गॾिजी कमु करणु घुर्जे। सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां सिंधू दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ सुभाणे सॼी सिंध में मुकमल शटरबंद हड़ताल जो सॾु ॾेई छॾियो। डॉक्टर कादर मक्सी जो चवणु आहे त सुभाणे शटरबंद हड़ताल पुरअमन हूंदी। धरती धणी कारोबार बंदि रखणु। सिंधू दरिया मां केनाल कढण जो मक़सदु सिंध खे तबाह करणु आहे। सिंध खे मुआशी तौर तबाह करण जी साज़िश क़बूल न कई वेंदी। पुरंडे रूहानी पेशवा पीर पागारे तरफ़ां सखर शिकारपुर ऐं जेकबाबाद ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा। मुरीदनि सां मुलाक़ातूं। मुरीदनि तरफ़ां पीर पागारे जी शानदार आजा। ऐं ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे कामयाबी लाइ 240 रन्स जो टारगेट ॾेई छॾियो। क्लास 10 जी शानदार 50 सलमान अली आगा जूं 4 विकेटियूं। क़ौमी टीम जी हदफ़ हासिल करण लाइ बैटिंग जारी।